एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। मोरो भरसां दर्स थाणे जी हद में 1.5 महीनो अॻु छितनि कुतनि जे हमले में मारिजी वियल नौजवान जी क़बर कुशाई कई वई। फौती नौजवान शहमीर पठान जे भाउ जी दरख़्वास्त ते डॉक्टरनि जी टीम जुडिशल मजिस्ट्रेट जी सरबराही में क़बर कुशाई करे जुज़ा वरिता आहिनि। 1.5 महीनो अॻु ज़रई ज़मीन ते कुतनि जे हमले में नौजवान फौत थी वियो हो, जंहिंजे लाश जी सुञाणप न थी सघी हुई ऐं तस्वीर ते वारसनि सुञाणप कई हुई। हिकु भेरो ॿीहर मां खे अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। मोरो भरसां दर्स थाणे जी हद में 1.5 महीनो अॻु छितनि कुतनि जे हमले में मारिजी वियल नौजवान जी क़बर कुशाई कई वई आहे। फौती नौजवान शहमीर पठान जे भाउ जी दरख़्वास्त ते डॉक्टरनि जी टीम जुडिशल मजिस्ट्रेट जी सरबराही में क़बर कुशाई करे जुज़ा वरिता विया। मोरो भरसां दर्स थाणे जी हद में 1.5 महीनो अॻु छितनि कुतनि जे हमले में मारिजी वियल नौजवान जी क़बर कुशाई कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे मोरो आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अयास सोलंकी। जी अयास, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मोरो भरसां दर्स थाने जी हद में 1.5 महीनो अॻु ज़रई ज़मीन में अबड़ा बिरादरीअ जा ज़मीन ते जेको आहे कुता दायल हुआ, जिन कुतनि जे खाइण सबबि नौजवान जेको आहे शहमीर पठान फौत थी वियो हो, जंहिंजे वारसनि जे फरियाद ते संदसि जेको आहे जुडिशल मजिस्ट्रेट वसीम अहमद लाखेर जे अॻवानीअ में जेको आहे क़बर कुशाई कई थी वञे, जिते डॉक्टरनि जी टीम पिणु जेको आहे पोस्टमार्टम जे लाइ जुज़ा वरिता आहिनि। यादि रहे त 1.5 महीनो अॻु ज़रई ज़मीन ते कुतनि जे खाइण सबबि नौजवान फौत थियो, जंहिंजे लाश जी सुञाणप न थी सघी हुई। दर्स पुलिस 4 ॾींहं लाश मोरो खाने जे मोरो अस्पताल खाने में रखायो, जिते जंहिंजी सुञाणप न थियण सां 4 ॾींहंनि खां पोइ एडी वारनि जे हवाले कयो वियो। 8 ॾींहंनि बाद नौजवान जी सुञाणप थी हुई शहमीर पठान तौरु, जॾहिं त संदसि वारस मोरो शहर जे नूरानी कॉलोनी में रिहाइश पज़ीर आहिनि, जिन जो शक आहे त असांजे नौजवान खे बंदूक जो फायर जेको आहे मुबैना क़तल कयो वियो आहे, जॾहिं त अहिड़ो केस पिणु जेको आहे अददे थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। हिन वक़्तु जुडिशल मजिस्ट्रेट जे अॻवानी में क़बर कुशाई लाइ जुज़ा वरिता विया आहिनि, जेके लेबार्टरी मोकिलिया वेंदा, जंहिंखां पोइ हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं त आया की हीउ क़तल हुयो या जेको आहे जस्ट कुतनि जे खाइण जे करे ई जेको आहे हिन जी फौती थी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अयास सोलंकी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।